अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि कैली। अवां ताईं हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां PFUG जे मरकज़ी अॻवान ख़ालिद खोखर, HUG जे सदर इक़बाल मल्हां, जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासलीअ जे अॻवानीअ में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक सहाफ़िन शहीद जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते PFUG जे मरकज़ी अॻवान ख़ालिद खोखर, HUG जे सदर इक़बाल मल्हां, जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ासकेली मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़िए खे 4 महीननि खां मथे अरिसो गुज़री चुको आहे, पर अफ़सोस अञा ताईं शहीद जा क़ातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सिंध जे निगरान वॾे वज़ीर, घरू वज़ीर सिंध ऐं IG सिंध ॿीहर 1 महीने जी मोहलत घुरी हुई ऐं वाइदो कयो हो त उन वक़्त में शहीद जा क़ातिल हर सूरत में गिरफ़्तार कया वेंदा। सुभाणे 20 डिसंबर ते इहा मोहलत ख़तमु थी रही आहे ऐं हिन वक़्त ताईं हिकु बि क़ातिल पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। इन्हनि चयो त हाणे सॼे मुल्क समेत सिंध जा सहाफ़ी जेल भरियो तहरीक जो आगाज़ कंदा। जेकॾहिं पुलिस शहीद जा क़ातिल गिरफ़्तार नथी करे सघे त पोइ असां सहाफ़िन खे गिरफ़्तार करे जेल हवाले करे। हिननि चयो त गुज़िरियल 4 महीननि खां हीअ तहरीक मुसलसिल हली रही आहे ऐं उहा उन वक़्त ताईं जारी रहंदी जेसीं ताईं शहीद जे खून सां इंसाफ़ न थींदो। मुज़ाहिरे में सीनियर सहाफ़िन वफ़ा रज़ा, अशोक शर्मा, फ़हीम बब्र, मुनीर नाराई, फाज़िल चन्ना, अशोक रामाणी, पीर निज़ाम जान सरहंदी, नियाज़ विग्यो, ख़ादिम चांडियो, नासिर ख़ान, राशिद लिगारी, साजिद अली ख़ान, अहमद ख़ान शेख, इरफ़ान उर्फ़ी, अख़्तर पीरज़ादो, अली शाह, नईम शाह, जान अली लगारी ऐं ॿियनि सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़, हैदराबाद।